ZKC TV चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा। जी नमाज़ आ शेरे खुदा खुतबे जे लाइ उथियो आ मुअज़्ज़िन खे चई बांग चओ खुतबो पढ़ाया मुअज़्ज़िन बांग चई बस कई आ अली खुतबे जे लाइ उथियो आ हाणे खुतबो कोन थो पढ़े वेही थो रहे पाण फरमाइनि था बाबा खुतबो पो पढ़ंदासीं जुमो पो पढ़ंदासीं अॻ में हिकिड़ो फ़ैसिलो कयूं था पोइ था खुतबो ऐं जुमो पढ़ूं माण्हू चओ दाह त खणी केरु कोन आयो आहे कहिड़ो फ़ैसिलो थो हली करे दाह खणी अचे तो फैसलो थिए आई काने केड़ो तो फैसलो हली करे पाण सॾ कयूं पंहिंजे गुलाम खे फलाना जी क़िबला उथी हाज़िर सही वञ मस्जिद जे पोयां हिकिड़ो घर छॾ ॿियो घर छॾ टे घर में वञ टे घर में ज़ाल ऐं मुड़ुस पाण में विढ़िया बीठा आहिनि उन्हनि ॿिन्ही खे वठी आ त तव्हांखे अली थो सॾे तव्हांजो फ़ैसिलो कयां विड़ी विड़ी ढांगा थिया हो बुछड़ा थिया हो अॼु फ़ैसिलो करायो मुंहिंजा दासरी जमात इंतज़ार में आ हैरत में आ अली अल मुर्तज़ा जो गुलाम वञे थो हिकिड़ो घर छॾे थो ॿियो घर छॾे थो टे घर में वियो त हाओ बराबर ज़ाल ऐं मुड़ुस पाण में विढ़िया बीठा आहिनि झेड़ो लॻो पियो आहे माई बि हुनखे ॻाल्हि पई धक पई हणे हो बि हुनखे धक पियो हणे ॿिन्हीअ खे हज़रत अलीअ जे गुलाम चयो हलो तव्हांखे शेरे ख़ुदा सॾनि था अमीरुल मोमिनीन सॾे थो पियो हुकूमत इस्लाम जी हुई अलीअ जो धाको हो देर कान थी आ ॿई ॼणा हली आया माई बि अची हज़रत अलीअ जे आॾो वेठी आ उहो हमराह बि अची हज़रत अलीअ जे आॾो वेठो आ शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था मां तव्हां सां ॻाल्हायां थो अॻ में ॻाल्हाईंदुसि माईअ सां पोइ ॻाल्हाईंदुसि मुड़ुस सां फ़ैसिलो कंदुसि तव्हांखे मुंहिंजो फ़ैसिलो मञणो पवंदो ॿिन्ही अर्ज़ु कयो क़िबला जे तुंहिंजो न मञींदासीं त कंहिंजो मञींदासीं पाण फरमाइनि था विच में तव्हां में केरु न ॻाल्हाईंदो मां ॻाल्हाईंदुसि जंहिंसां ॻाल्हायां उहो ॻाल्हाए ॿियो न ॻाल्हाए भली सही पाण हज़रत अली मुर्तज़ा उन माईअ ॾे मुतवजह थिया ओ माई जीजा जी साईं ॻाल्हि सची हुजे त हा कजां कूड़ी हुजे त न कजां क़िबला ॿुधाए पाण फरमाए था तुंहिंजी शादी थियल कान हुई कुंवारी हुई तुंहिंजो सौट हो सॻो उन सां तुंहिंजा नाजाइज़ ताल्लुकात थिया उन नाजाइज़ ताल्लुकात जे करे तोखे पेट में ॿारु थी वियो ॿारु जॾहिं ॼमण जे वेझो आयो तुंहिंजी माउ गुनाह लिकाइण जे लाइ तोखे झंगल में वठी वञी ॿारु ॼणायो ऐं ॿारु तोखे पुट ॼाओ उन ॿार खे कपिड़े में वेढ़े हिकिड़ो खामो हो खॾ जो उन्ही में तुंहिंजी माउ ऐं तूं ॿार खे सुम्हारियो जहिड़े ॿार खे ईअं तोखे ॿाह खां वठी तुंहिंजी माउ घर ॾे रवानी थी 2 मिंट कोन गुज़रिया हिकिड़ो कारे रंग जो कुतो आयो उन ॿार जे कपिड़े में चक खजी ॿार खे खयो तूं आख़िर माउ हुई तुंहिंजो हिलाल या हराम पोइ जी ॻाल्हि आहे पर अमड़ त हुई तोखे रहम आयो तो पत्थर खयो पत्थर खणी तो कुते खे हयो कुते खे कोन लॻो तुंहिंजे ॿार खे मथे में लॻो ऐं हो कुतो त भॼी वियो पर तुंहिंजे ॿार जे मथे मां रत निकिरी पई तो मोटी करे उनजी पटी ॿधी कुतो भॼाई उहो पटी ॿधी ॿार खे उन खामे में जेरो जो जेरो छॾे मोटी आई आहे तोखे इन खां अॻिते जी ख़बर ई कान्हे माई चयोसि ख़ुदा जो कसम आहे ॻाल्हि अहिड़ी कई थी जहिड़ो तूं असां सां गॾु हुए बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तोसां कूड़ केरु हणंदो पाण फरमाईंदा तूं बस कर मुंहिंजा दोस्त अली माई बस कई हाणे हुन मुड़ुस सां तो अली साईं ॻाल्हाए ओ फलाणा जी क़िबला हिन औरत सां तुंहिंजो निकाह थियो आहे हाओ क़िबला हेतिरो अरसो थियो आहे 6 महीना या साल ते हाओ क़िबला चई पर 6 महीननि में साल में हिन तूं घर वारीअ जो अंगु न ॾिठो आहे न हिन तुंहिंजो ॾिठो आहे न तो हिन जो अंगु ॾिठो आहे तूं जॾहिं बि इरादो कंदो आहे
त मां पंहिंजे घर वारी ॾे वञा राति जे टाइम ते तूं अकेलो हूंदो आहे तुंहिंजी ज़ाल हूंदी आहे ज़ाल ॾे वञण जो इरादो कंदो आहे ओचितो तुंहिंजे आॾो हिकिड़ो बभर शेर अची बीहंदो आहे उन शींहं खे ॾिसी तुंहिंजी घर वारी बि डिॼी वेंदी आहे तूं बि परे भॼी वेंदो आहे अॼु ताईं तव्हां हिक ॿिए जो अंग कोन ॾिठो आहे अॼु तव्हां विढ़ी पिया हो अॼु मां तव्हांखे अलीअ फैसले लाइ घुरायो आहे मुड़ुस तो चे क़िबला सच थो चवी वाकई 6 महीना साल थियो आहे निकाह थियो आहे पर न मां हिन जे वेझो वञी सघां थो न हीअ मुंहिंजे वेझो वञी सघे थी मां जॾहिं बि इरादो कयो आहे ज़ाल आहे पंहिंजी वेंदो आहियां त हिकिड़ो बभर शेर हूंदो आहे अॻियां ईंदो आहे साहु सुकी वेंदो आहे ज़ाल हिकिड़े पासे त मां ॿिए पासे अॼु वाकई विढ़ी पियासे नफ़रत थी पई आहे शेर ख़ुदा फरमाइनि था हाणे फ़ैसिलो ॿुधो बस कयो चई ॿुधायो माईअ खे चवनि था माई चए जी क़िबला चए जेको ॿार तूं छॾे आई हुईं तोखे ख़बर कान्हे काॾे वियो उहो वॾो थियो हे जेको तुंहिंजो मुड़ुस आहे सो तुंहिंजो इहो साॻो पेट ॼायो ॿार पत न अचई त मथो खोले ॾिसींसि तुंहिंजे पत्थर जो निशान बीठो आहे ओ मर्द जीव साईं हीअ तुंहिंजी सॻी माउ आहे इन तोखे ॼणियो आहे हाणे माउ ऐं पुट जो निकाह कोन थींदो आहे पर जेको विच ते शेर ईंदो हो सो झंग जो शेर कोन हो मां अली हुयुसि ऐं अव्हां खे हिक ॿिए खां धार कंदो हुउसि त मुंहिंजी बादशाही में माउ जो ऐं पुट जो ग़लति ताल्लुक न हुजे पोइ आख़िरकार अॼु मां तव्हांखे धार कयां थो हीअ माउ आहे ही पुट आहे हिक ॿिए खां धार थियो मां अलीअ जो फ़ैसिलो आहे तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा।